नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े मलीर में क़त्ल थियल नौजवान ज़ुल्फकार समेजो छोर में मिटी मां हवाले, मलीर ऐं छोर में एहतजाजी मुज़ाहरा, कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। गुज़िरियल ॾींहुं कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 4 वारे इलाइक़े में हथियार बंदा हथियार गोली हणी बेदर्दी सां क़त्ल कयल छोर वेझो थर जे ॻोठ बांदो जो रवासी 25 सालनि जो शहीद ज़ुल्फकार समेजो जो लाश देर सां अबाणे ॻोठ पहुचण ते घर में कोहराम मची वियो, जॾहिं त मक़तूल नौजवान जे जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासियुनि वॾे तादाद में शिरकत कई। बाद में नौजवान जो लाश मकामी कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो। ॿिए तरफ़ मक़तूल जे माइटनि इक़बाल समेजो, जलाउद्दीन, बहादुर खान, रज़ा अहमद ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। 3 कलाक गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां मक़तूल जे भाउ अमीन समेजो समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गिज़री थाणे ते कूड़े भंजडा ऐं रोड ब्लॉक करण जे केस दाख़िल कयो वियो, जेका असां ग़रीब ऐं थर वासियुनि सां वॾी नाइंसाफ़ी कई है। असां हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वॾे वज़ीर ऐं IG सिंध खे अपील था करियूं त फौरन नोटिस वठी कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां छोर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां छोर प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।